अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में भली कार मैं तव्हांजी मेज़बान सबीन मेमण। नाज़रीन, हॉटशी प्रोग्राम में ॻाल्हि कंदासीं समूरी सिंध जी इन वक्त जेका सूरत हाल आहे। बरसात बोर्ड खां पोइ जेको रेस्क्यू ऐं रिलीफ जो कमु आहे उन ते हुकूमत जी जेका कारकर्दगी आहे उहा असांखे बुरी नज़र अचे थी। सिंध जे वॾे वज़ीर पारां कल्ह जेका प्रेस कॉन्फ्रेंस कई वई उन जे सिंध जे वॾे वज़ीर पारां इहा ॻाल्हि कई वई त उन्हनि ते केरु बि आङुर नथो खणी सघे ऐं न ई कंहिंखे आङुर खणणु घुरिजे। हू जेको कमु करे रहिया आहिनि बहितर कमु करे रहिया आहिनि, माण्हुनि सां मुसलसल राब्ते में आहिनि। इन ॻाल्हि में को शक न आहे त सिंध जो वॾो वज़ीर अॼु बि सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दौरनि ते रहियो वियल हुयो, दौरा कया ऐं इन खां अॻु में बि सिंध जो वॾो वज़ीर मुसलसल समूरे सिंध में ऐं पंहिंजे तकनि में दौरा कंदो रहियो आहे। पर उन बावजूदि मुतासिरनि जा जेके अहंज आहिनि उहे घटि न थी सघिया आहिनि, जंहिंजो मुख्य सबबु इहो आहे त जेके रिलीज़ थींदड़ फंड आहिनि उहे खाद खुराक जी मद में हुजनि या दवाउनि जी मद में हुजनि, उहे मुतासिरनि ताईं सिधी रीति नथा पहुची सघनि। मुतासिरनि खे न ख़ैमा मिली सघिया आहिनि प्रॉपर तरीक़े सां, न उन्हनि खे मच्छरदानियूं मिली सघियूं आहिनि, न उन्हनि खे दवाऊं या इलाज जे हवाले सां का सहूलियत फ़राहम कई पई वञे ऐं नई वरी खाद खुराक जे हवाले सां के जोगा या बहितर इंतज़ाम थींदे नज़र अचनि था। मुतासिरनि जूं दाऊं आहिनि त उन्हनि खे हिकु वेले जो खाधो बि मुश्किल सां फ़राहम कयो वञे थो ऐं केतिरा ई अहिड़ा इलाइक़ा आहिनि जिते अञा ताईं हुकूमती मदद न पहुची सघी आहे। लखनि जी तादाद में हिन वक़्तु माण्हू बेयारो मददगार बेआसरा वेठल आहिनि, माण्हुनि जा घर तबाह थी चुका आहिनि। जेकॾहिं बीमारियुनि जे हवाले सां ॻाल्हि कजे त तमामु घणी बदतरीन ऐं ख़तरनाक सूरत हाल पैदा थी चुकी आहे। माण्हुनि में डायरिया, गैस्ट्रो या पेट जूं बीमारियूं या चमड़ी जूं जेके बीमारियूं आहिनि उहे ख़तरनाक हद ताईं माण्हुनि खे वकोड़े वियूं आहिनि, जंहिंमें ख़ासि करे जेके ॿार आहिनि उहे तमामु घणो मुतासिर थिया आहिनि। मुसलसल पाणी बीहण ऐं उन पाणी में रहण जे करे माण्हू इन मर्ज़ में मुब्तला थी चुका आहिनि। सिंध जी हेल्थ वारी जेका मिनिस्टर आहे उन पिणु इन ॻाल्हि खे एडमिट कयो आहे त मलेरिया या डेंगी जी सूरत हाल पिणु तमामु घणी ख़राब थी चुकी आहे। मच्छरनि जा कट आहिनि जेके सांझीअ खां वठी करे पाणीअ मां निकिरनि था। जेकॾहिं इन समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइजे त असांखे हुकूमत जी ग़फ़लत या हुकूमत जी कोताही प्रॉपर तरीक़े सां नज़र अचे थी। सिंध जे वॾे वज़ीर पारां इन ॻाल्हि जी बि शिकायत कई वई त वफ़ाक़ पारां उन्हनि खे अञा ताईं 15 अरब रुपया न मिली सघिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर इहा बि ॻाल्हि कई त उन्हनि खे जेको बि इमदाद मिली रही आहे जेका बि उहा NDA में ज़रिए मिली रही आहे, उन्हनि खे डायरेक्ट का बि इमदाद नथी मिले। गॾियल हुकूमत आहे, यकीनन वॾे वज़ीर जी शिकायत ठहे नथी, पर उन बावजूदि सिंध जे वॾे वज़ीर पारां इहा पिणु ॻाल्हि कई वई त माहिरनि जी हिकिड़ी टीम आहे जेका पंहिंजा मशवरा ॾींदी रहे थी। वॾे वज़ीर चयो त सोशल मीडिया या न्यूज़ चैनल्स आहिनि उन्हनि खे छा चई सघिजे थो, पर जेके बि फ़ैसिला कया विया चाहे किथे बि कट ॾियण जे हवाले सां उहे सियासी बुनियादनि ते न बल्कि उहे टेक्निकली बुनियादनि ते माहिरनि जे आपाशी टीम जे मशवरे सां कया विया। इन ते बि ॻाल्हाईंदासीं। इन खां अलावा बि ॻाल्हाईंदासीं त सिंध जी राजधानी कराची में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे डेंगी जे हवाले सां उहा पिणु तमामु घणी ख़तरनाक आहे। जेकॾहिं सिंध हुकूमत जे लाइ सिंध जे ॿियनि इलाइक़नि में जिते बरसाति या ॿोॾि जे पाणी तबाही आंदी आहे उते सूरत हाल संगीन आहे त पोइ सिंध जी राजधानी कराची इन बदतरीन कारकर्दगी जो बहितरीन मिसाल आहे। इन हवाले सां ॻाल्हाइण जे लाइ असांखे जंहिं महिमान मौक़िफ़ ॾियण लाइ जॉइन कयो आहे, पीपुल्स पार्टी सां ताल्लुक़ रखंदड़ सीनियर सियासी तर्जनीगार महताब अकबर राष्ट्री साहिबा असां सां गॾु आहिनि। महताब साहिबा भली कार, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। महताब साहिबा, छा चवंदव, सिंध जे वॾे वज़ीर पारां कल्ह तमामु घणियूं शिकायतूं कयूं वयूं त उन्हनि ते जेका तनक़ीद कई वञे थी उहा अजाई आहे। हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे सिंध हुकूमत ते आङुर नथी खणी सघिजे या उन्हनि जे कम ते आङुर नथी खणी सघिजे। जेकॾहिं कमु बहितर नमूने सां सिंध हुकूमत करे रही आहे त हिननि खे पाण खे डिफेंसिव थियणी न खपे। ॿी ॻाल्हि त जेकॾहिं कमु सही थिए त माण्हू रड़ियूं छो कनि। इन में को शक न आहे त हीअ जेका मुसीबत आहे, आफ़त आहे, तकलीफ़ आहे, परेशानी आहे, तव्हां हुनखे कहिड़ो बि नालो ॾियो पर उहा एतिरी वॾी आहे जो हुनजो अंदाज़ो मां सम्झां थी त अञा ताईं हुकूमत पाण बि न लॻाए सघी आहे त हुनजो केतिरो अंदाज़ो आहे। यानी हालत इहा आहे त जेकॾहिं असां कराची या हैदराबाद मां वञूं सेवन टपण जी कोशिशि कयूं त असां नथा वञी सघूं, असां लाड़काणे नथा वञी सघूं, सॼी ॿिन्ही पासे पाणी बीठो आहे। हाणे इहो पाणी जेकॾहिं बीठो आहे त इहो कॾहिं निकिरंदो इहो बि अंदाज़ो कोन्हे। मंसूर खे अलाए 2 या 3 कट ॾिना विया त इहे फ़ैसिला कंहिं कया। जेकॾहिं तव्हांजी जेका डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन आहे जंहिंमें कमिश्नर या डिप्टी कमिश्नर्स आहिनि उहे एतिरा इफेक्टिव हुजनि हा जो पंहिंजे लेखे ॾुकड़नि माण्हुनि खे या जंहिंजा घर ॿुॾी विया, जंहिंमें नाणे को अमीर रहियो न ग़रीब रहियो न विचोलो तबिको रहियो, सभु हिकिड़े हुन में अची विया आहिनि छो त घर ॿुॾी विया
इन जो मतिलबु इहो थियो त इंसान जी ज़िंदगी हिन महिल दाव ते लॻल आहे ऐं उन्हनि इंसाननि में मर्द हुजनि औरतूं हुजनि ऐं उनमें ॿारड़ा हुजनि ऐं उन्हनि में बि जेकॾहिं तव्हां औरतुनि खे सिर्फ़ु नाज़ुक करे था हलायो ऐं उन्हनि खे नाज़ुक था सम्झो, कमज़ोर था सम्झो, त उहे ऐं उहे ॿारड़ा जेके कुझु बि करण जे क़ाबिल न आहिनि त उनजी ज़िंदगियूं बचाइणु केतिरो अहम आहे। जेकॾहिं असां उहो बि नथा करे सघूं, उन्हनि खे हिकिड़ो टेंट मुहैया नथा करे ॾेई सघूं, हिकिड़ी ख़ुश्क जाइ ते नथा पहुचाए सघूं, वक़्त सिर नथा पहुचाए सघूं, त पोइ हिन में सुवाल त उथंदा न। उन ते नाराज़ थियण जी मुंहिंजे ख़्याल में ज़रूरत न आहे। आला अमलदारनि खे, वज़ीरनि खे, वज़ीर आला खे पंहिंजी कारकर्दगीअ खे जाचणु खपे त जिते जिते जेके ऑफिसर लॻाया अथऊं उहे केतिरा इफेक्टिव आहिनि, डिसीशन मेकिंग फ़ैसिला करण जी उन्हनि में केतिरी कुवत या फ़ैसिले वठण जी उन्हनि खे इजाज़त आहे बि या नाहे। छा डिप्टी कमिश्नर पंहिंजी मर्ज़ीअ सां फ़ैसिलो करे सघे थो या हुनखे हुनजे तर जे MP ऐं MNA खां पुछणो पवंदो, MNA खे वरी वज़ीर खां पुछणो पवंदो, वज़ीर खे वज़ीर आला खां पुछणो पवंदो, वज़ीर आला खे वरी पंहिंजी पॉलिटिकल लीडरशिप खां पुछणो पवंदो। पहिरीं पाण खे जाचनि त सही न। जेकॾहिं हुननि खे हिननि जा जवाब आहिनि त माण्हुनि खे ॿुधाइनि, पर माण्हुनि खे इन खां रोके कीअं था सघनि त तनक़ीद न कयो। जेको हिन महिल पंहिंजी ज़िंदगी बचाइण में हाज़िर आहे, पंहिंजे बच्चनि खे 3 वक़्त मानी नथो मुहैया करे सघे, ॿियनि जे साम्हूं हथु नथो खणी उते पुञी सघे, सभु त नथा घुरी सघनि, त तव्हां उनजो अंदाज़ो लॻायो तकलीफ़ जो, अज़ियत जो, मुसीबत जो। त माण्हुनि खे इहो सोचणु, इहो चवनि त असां सुठो था कमु कयूं, कमु पाण ॻाल्हाईंदो आहे। उन्हनि जे लाइ माण्हुनि खे पुछण जी ज़रूरत न पवंदी आहे। माण्हुनि खे जेकॾहिं इहे सभु सहूलियतूं हुजनि त मुंहिंजी भेण उहे छो अहिड़ियूं कनि ऐं हिननि खे छो थी चिड़ अचे। हिननि खे त हिन महिल सबुर खां कमु वठणु खपे। जेको माण्हू दुखायल हूंदो, तकलीफ़ में हूंदो, उहो रड़ियूं कंदो, दाहूं कंदो ऐं इन करे दाहूं कंदो त जिन में हुननि जूं तवक़ुआत हूंदियूं आहिनि। जेको बि सियासी लीडर आहे जेको इहो वचन करे थो अचे, इहो ठीको खणी थो अचे त असां ई बहितर हुकुमरानी करे सघूं था, त उहे जवाब ॾेई थींदा, हुनखे जवाबु ॾियणो पवंदो। तव्हां जमहूरियत कंहिंखे चवंदा आहियो? हिनखे ई चवंदा आहियो त तव्हांजी अकाउंटेबिलिटी थिए, जवाबदेही तव्हांखे करणी पवंदी। त इन करे मुंहिंजो ख़्यालु आहे त हुननि खे बि सबुरु करणु खपे। उहे बि ज़ाहिर आहे ॾींहुं राति हिननि जो बि थींदो हूंदो हिन सॼे किसे में, पर इहो चवणु त कोई असां ते आंगुर न खणे। मां सम्झां थी फ्रस्ट्रेशन आहे, सभु कुझु थी सघे थो, पर ज़रूरु पुछाणो करणु खपे। मेहताब साहिबा, सिंध जे वॾे वज़ीर पारां इहा बि दाह कई वई त असांखे इमदाद जेका मिले थी ज़ाहिर आहे उहा खोट आहे ऐं किरोड़े माण्हू मुतासिर थिया आहिनि, लखे माण्हू बेयारो मददगार रोडनि रस्तनि ते वेठल आहिनि, पर इमदाद जेका मिले थी उहा डायरेक्ट नथी मिले। वॾे वज़ीर चयो त असांखे केतिरनि ई ख़ैमनि जी ज़रूरत आहे, तिरपालनि जी ज़रूरत आहे, पर जेका फंडिंग थिए थी, जेका इमदाद मिले थी उहा NDMA ज़रिए असांखे थिए थी। NDMA खां पोइ PMDA बि त आहे न, त NDMA कहिड़ी आसमान तो त कोन लही आई आहे, उहे बि त आख़िर कंहिंजे अंदरि हूंदा न, त उन्हनि खे पंहिंजी ॻाल्हि ॿुधाइनि। माण्हुनि खे छो था इहे सभु शयूं थियनि? जेकॾहिं ब्यूरोक्रेटिक इहे प्रॉब्लम्स आहिनि त मथे हुकूमत, वफ़ाक़ी हुकूमत, उन्हनि सां त हाणे हुनजी सुठी दोस्ती आहे, उन्हनि खे वञी डायरेक्ट न असांखे तकलीफ़ आहे, माण्हुनि खे न ॿुधाइनि इहो सभु कुझु। इहे जेके ब्यूरोक्रेटिक हर्डल्स आहिनि उहे जेके आहिनि पाण में वेही ॻाल्हि कनि, माण्हूअ खे रिलीफ खपे, इहा रिलीफ खपे। इन में ई तव्हां सम्झी सघो था त उन्हनि हिन शइ जो एतिराफ़ कयो आहे त इमदाद न पहुचे, जंहिंसां थी पहुचे हिननि जे हथनि में नथी वञे। जेके ॾियण वारा आहिनि त उन्हनि जी त जवाब तलबी थियणु खपे न। पोइ फेडरल गवर्नमेंट करे केर बि NDMA जेका अकेली थी कमु करे छा? आसमान तो लही आई आहे छा? इन्हनि ई माण्हुनि ठाही आहे न। वञनि वञी दाहूं कनि, चवनि त असांजे माण्हुनि खे नथो मिले, इहो केरु कंदो दाहूं? इहो बि त हुनखे सोचणु खपे न। त हिते जेके प्रोविंशियल जेका PMD आहे उहा छा थी करे पई? उन्हनि खे वरी NDMA थी ॾे। इहो जेको ब्यूरोक्रेटिक चैनल आहे उनखे हिकदमि हिननि खे एड्रेस करणु खपे ऐं इहो चवणु खपे त अहिड़े नमूने सां कनि। जॾहिं हिननि खे नथी मिले त हीअ कीअं था दावा कनि त इहा इमदाद माण्हुनि ताईं पहुचाइनि था? हिते ई सॼो सिलसिलो तव्हांखे सम्झ में अची वञणु खपे त हिकिड़ी शइ मथां ई कोन थी मिले, तव्हांजे हथनि में कोन थी अचे, तव्हां था चओ त असां पहुचायूं था, माना देयर इज समथिंग रॉन्ग समवेयर, दे हैव टू एड्रेस दैट।
मेहताब साहिबा, वफ़ाक़ ऐं सिंध सूबे जो तकरार को हाणे जो न आहे। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमत जा मुख़्तलिफ़ मामलनि ते ख़ासि करे मालियाती फंडिंग जे मामले ते तमामु घणा इख़्तिलाफ़ असां ॾिसंदा रहिया आहियूं। ताज़ो सीएम इहा बि ॻाल्हि कई आहे त असांखे वफ़ाक़ खां जेके पैसा मिलणा 15 अरब रुपया उहे असांखे पैसा न मिली सघिया आहिनि। छा इहा शिकायत हिन सूरत हाल में जाइज़ लॻे थी या बहितर लॻे थी जिते गॾियल इत्तेहादी हुकूमत हुजे? मां उहा ई ॻाल्हि कई त भई तव्हां इहो ॾोरापो कंहिंखे था ॾियो, माण्हुनि खे चई न ॿुधायो। इहे सॼा सिलसिला हिननि खे वञी उन्हनि पंहिंजे जेके बि हिननि जा फोरम्स आहिनि उते वञी चई सघनि था त भई असांखे तव्हां महिरबानी करे असांखे जेका तव्हां ॾियो था सूबनि खे इमदाद उहा त ॾियो न, इमदाद न आहे, उहो हुननि जो हिसो आहे। ऐं हिन महिल हुनखे रिलीफ थियणु सभिनी खां तमामु ज़रूरी आहे। ऐं मां त सम्झां थी त हर लेवल ते हर डिपार्टमेंट में मथे खां वठी हेठि ताईं इन्हनि खे पंहिंजा सॼा अख़राजात ख़र्च उन्हनि खे रीएप्रोप्रिएट करणो पवंदो। जिते हिन महिल इहो सम्झिजे त असांजी तरजीह कहिड़ी आहे उन में सभिनी ॿियनि हेड्स मां हिननि खे पैसा खणी विझणा पवंदा, छो त हिन महिल सभिनी खां जेका शइ तरजीह आहे इंसानी ज़िंदगियूं बचाइण, उन्हनि खे अझो मुहैया करणु, उन्हनि खे 3 वक़्त मानी पहुचाइण, ॿारनि जो खीर, औरतूं जेके ॻोरारियूं आहिनि, जेके प्रेग्नेंट आहिनि, जेके औरतूं आहिनि जिन खे जेके बि कुदरत जे तरफ़ां उन्हनि खे जेके महीने में उन्हनि खे जेके जिन मराहिल खां गुज़रणो पवे थो, नौजवान न्याणियूं, औरतूं, पोरियूं मायूं, गोरा मर्द, केरु आहे जंहिंजूं अलॻि अलॻि ज़िमेदारियूं न हूंदियूं, उन्हनि में बि तरजीहात आहिनि। उन्हनि में बि तव्हांखे सोचणो पवंदो त कंहिंखे किथे कहिड़े नमूने सां तव्हांखे हुते पहुचाइणो आहे। इन करे इहे जेके ब्यूरोक्रेटिक हर्डल्स एंड चैनल्स आहिनि उहे माण्हुनि खे न ॿुधाया वञनि, पाण में वेहनि, इमरजेंसी खे साम्हूं रखनि ऐं इमरजेंसीअ में थींदड़ फैसला रिव्यू कनि ऐं पंहिंजे माण्हुनि जे लाइ रिलीफ पैदा कनि। इन करे माण्हुनि खे इहे सभु कुझु ॿुधाइण जी ज़रूरत न आहे। वरी महिरबानी मेहताब अकबर राशिदी साहिबा, पीपल्स पार्टी सां तव्हांजो तालुक़, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, मेहताब अकबर राशिदी साहिबा असां सां गॾु हुनजो चवणु हो त माण्हुनि खे मसइला ॿुधाइण जो ही वक़्तु न आहे ऐं नई ज़रूरत आहे, छो त माण्हू अॻु में ई तमामु घणी तबाहकारियुनि ऐं मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि। जेके बि ब्यूरोक्रेसी जा मसइला आहिनि, वफ़ाक़ या सूबे जा गॾियल इत्तेहादी हुकूमत आहे, इन करे कंहिं बि क़िस्म जी शिकायत नथी ठहे। ही वफ़ाक़ी हुकूमत खे ऑलरेडी चई चुकी आहे त हर सूबे सां ताउन कयो वेंदो, त पोइ जेका फंडिंग अचे थी या जेके इमदाद जे हवाले सां सिंध जे वॾे वज़ीर पारां क्लेम कयो वियो त NDMA ज़रिए असांखे ॾिनी वञे थी, त उहा बि ज़ाहिर आहे किथे न किथे अकाउंटेबल आहिनि ऐं उन्हनि खां पुछाणो कयो वञे त एतिरे पैमाने ते जेका इमदाद आहे उनजी वंड विरहासत कीअं थिए थी। सिंध जे वॾे वज़ीर जे इन प्रेस कॉन्फ्रेंस जे ज़रिए मेहताब अकबर राशिदी जो चवणु हो त सिंध जे वॾे वज़ीर खे घुर्जे त हू हेठां ई लेवल ते ॾिसे त किथे ग़फ़लत थी रही आहे। हिन वक़्तु ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त जेके बि ॿोॾ मुतासिर औरतूं आहिनि, ॿार आहिनि, मर्द आहिनि, उन्हनि खे फौरी तौरु रिलीफ फराहम कयो वञे। बीमारियुनि जे हवाले सां जेका सूरत हाल आहे ग्राउंड ते उहा तमामु घणी ख़तरनाक थींदी पई वञे। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखंदासीं। वक़्तु थियो आहे मुख़्तसिर वक़फ़े जो, वठूं था वक़फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम जे सिलसिले खे अॻिते वधाईंदासीं। इन ई समूरी सूरत हाल ते ॻाल्हाइण जे लाइ असांखे सीनियर सियासी तर्जनिगार जावेद लांगा साहब जॉइन कयो आहे। जावेद साहब भलीकार, तव्हां असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। जावेद साहब, कीअं पिया ॾिसो हिन वक़्तु समूरी सिंध में जेका सूरत हाल आहे रेस्क्यू या रिलीफ जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हि कजे, कल्ह तमामु घणी शिकायतनि खां पोइ ऐं तमामु घणी तनक़ीद थियण खां पोइ अॼु सिंध जो वॾो वज़ीर सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में दौरनि ते बि वियो। इन ॻाल्हि में को बि शक न आहे त सिंध जो वॾो वज़ीर इन हवाले सां तमामु घणो एक्टिव रहियो आहे, पर हिदायतूं ॾियण जे बावजूदि, नोटिस वठण जे बावजूदि, दौरा करण जे बावजूदि सूरत हाल जी जेका संगीनी आहे या ख़राबी आहे उहा उते जो उते उएं जो उएं बीठल आहे। छा चवंदव? जी महिरबानी। संगीनी जेका आहे उहा असांखे वाक़िअतनि जेको मंज़र उते जो उते इन करे थो नज़र अचे जो ॿोड़ जो मंज़र तमामु वॾो वसी आहे, हुनजो कैनवास जेको आहे हाणे ॿोड़ जहिड़ो नथो लॻे पर समुंडनि जहिड़ो आहे। हाणे जॾहिं समुंड ते नज़र विझबी त हुनजो नज़ारो हर वक़्तु ई असांखे पाणी पाणी ऐं जामिद नज़र ईंदो, ऐं जॾहिं पाणी एॾी तेज़ी सां न निकिरंदो हुजे ऐं इमदादी कम ऐं रिलीफ जा कम, बहाली जा कम
उनजी रफ़्तार जॾहिं सुस्त हुजे त वाकई मंज़र अहिड़ो ई ऐं मायूस कंदड़ नज़र ईंदो। पर मुंहिंजे ख़्याल में हाणे जेको आहिस्ते आहिस्ते असां बहाली वारे फेज़ ॾांहुं वञूं पिया, जेको पहिरियों रेस्क्यू जो फेज़ आहे उहो ओवर थींदो थो वञे, सवाइ उन्हनि इलाइक़नि जे जेका मंचर जो पाणी हींअर गुज़रे पियो, भान या दादू या जोई जहिड़ा जेके शहर आहे जिन खे इमिनेंट ख़तरो हो, या हुन पासे LBOD जो जेको थ्रेट आहे कुझु थर जे इलाइक़नि ऐं जेको आहे लाड़ पासे जे इलाइक़नि खे, उते को रेस्क्यू जो कमु निकिरी सघे थो, ख़ुदा न ख़ास्ता को बंदि टुटे या का सिमनालो या का शार्ट टुटी पए। बाक़ी हींअर सॼो फेज़ बहाली जो आहे। यूनाइटेड नेशन जो सेक्रेटरी जनरल जे दौरे खां पोइ थोरो मूवमेंटम असांखे नज़र अचे पियो, छाकाणि जो उनजे अचण सां हिकिड़ो जेको साइकोलॉजिकल ऐं प्रैक्टिकल मैसेज वियो आहे सॼी दुनिया ॾे ऐं एक्नॉलेज कयो आहे सेक्रेटरी जनरल त तमामु वॾी तबाही आहे ऐं बेमिसाल तबाही आहे, हुनजो को बि मिसाल नथो मिले ऐं हुनजो वॾो सबबु जेको आहे क्लाइमेट चेंज आहे, मौसमियाती तब्दीलियूं आहिनि। त मुंहिंजे ख़्याल में असांखे इंकरेजमेंट मिली आहे ऐं इमदाद अचणु शुरू थी आहे। थोरे जो जेका अपील UNO ऐं पाकिस्तान सरकार $160 मिलियन ॾिते हुई, उहो अञा ताईं अंग पूरो न थियो आहे, पर कंहिं न कंहिं नमूने सां जेका इमदाद अचे थी पई उहा रिसीव थिए थी। रोज़ाना जहाज़ अचनि जो वॾा हा इन्हनि में विरासत जो जेको तरीक़ो आहे उहो मायूस कंदड़ आहे। अञा ताईं शिकायतूं थियूं अचनि त इहो सॼो जेको इमदाद आहे उहा डंप थी थिए एयरपोर्टनि ते ऐं हुनजो जेको पोज़ीशन आहे या जेको अख़्तियार आहे उहो NDMA वटि आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त NDMA केतिरो जल्दी उहो सूबाई हुकूमतनि ऐं PDMA हिकु प्रिवेंशन डिज़ास्टर मैनेजमेंट अथॉरिटीज़ आहिनि उनजे हवाले करे थी ऐं मुस्तहिक माण्हुनि ताईं जेको आहे उहो पहुचे थो। ज़ाहिर आहे पैनिक आहे, गैरत जी सूरत हाल आहे, अञा ताईं माण्हुनि ते जेको घुर्बल इमदाद जॾहिं नथी पहुचे, ख़ासि करे खाधे जी शयूं, पाणी ऐं कपिड़े लटे जो जेको रिपोर्ट्स अचनि थियूं, माण्हू जीअं सिर बचाए पंहिंजे घरनि मां निकिता आहिनि त उन्हनि वटि सवाइ ख़ासि शयुनि जे जेके ओॾीमहिल उहे खणी सघिया हूंदा आहिनि बिल्कुलु, बाक़ी कुझु बि न आहे। इन करे बग़ैर मायूसी नज़र अचे थी। मुंहिंजे ख़्याल में हींअर मौक़ो आहे सरकारुनि खे जेका पहिरीं ग़लती थी आहे, पहिरीं तनक़ीद थी आहे, ऐं पहिरीं तनक़ीद बि जाइज़ आहे। ज़ाहिर आहे एॾी वॾो डिज़ास्टर, एॾी वॾी पैनिक हुई, उन ते इंसानी नफ़सियात आहे त ज़ाहिर माण्हू ब्लेम कंदा उन्हनि सरकारनि खे जेके सालनि खां जिन खे वोट ॾींदा पिया अचनि, सालनि खां जिन खे उन्हनि पंहिंजो वैसा ॾिनो आहे, पंहिंजा रिसोर्सिस ॾिना आहिनि। त पहिरियों फेज़ ख़तमु थियो आहे। हाणे सभिनी खे उन पासे सोचणु घुरिजे, जेके बि इदारा आहिनि सरकार खे हींअर मौक़ो आहे त जेके बि कोताहियूं उन्हनि ते थी आहे, जेका तनक़ीद थी आहे, उन खां ॿाहिरि निकिरी अचनि। जेके वॾो वधी ॿाहिरि निकितो आहे ऐं संजीदगी सां हिन सभिनी मसइलनि खे टैकल कनि था ऐं सॼी सोसाइटी खे ऑन बोर्ड कनि था ऐं हिकिड़ी ट्रांसपेरेंसी जेका आहे सॼे कम जी हुजणु घुरिजे। जीअं हिकिड़ो रिफ्लेक्शन कल मिलियो आहे, वॾे वज़ीर थोरे जो हिन ॻाल्हि खे जेको आहे तमामु घणो क़बूलियत न मिली आहे त सूबाई सरकार खे जेका इमदाद न ॾिनी आहे NDMA या वफ़ाक़, पर हिकिड़ी ॻाल्हि त निकिती आहे, ख़बर त पई आहे त हुकूमत जूं कहिड़ियूं कमज़ोरियूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल में ईमानदारी सां जेके पासा आहिनि उहे सिंध सरकार खे बि ऐं माण्हुनि खे बि उहे डिस्कस में आणणु घुरिजे। जावेद साहब, इन समूरी सूरत हाल में इहा बि सिंध जे वॾे वज़ीर क्लेम कयो त जेके बि फ़ैसिला कया विया, चाहे कट ॾियण जे हवाले सां तमामु घणी जेका क्रिटिसाइज़ कयो वियो त हमल मां पाणी बाल्टिन जे ज़रिए नथो कढी सघे। सिंध जे वॾे वज़ीर चयो त मंछर खे जेकॾहिं अॻु में कट ॾियूं हा त दादू खे न बचाए सघूं हा। ऐं जेके बि फ़ैसिला कया विया, हर कंहिंखे आइनी माहिर या साइंसी माहिर या आपाशी माहिर या पाणी माहिर थियण जी ज़रूरत कोन्हे। हुननि सां गॾु बाक़ाइदा हिकिड़ी टीम आहे माहिरनि जी, आपाशी जी टीम आहे, उन्हनि सां मिली करे उन्हनि जे मशवरनि सां मुशावरत सां फ़ैसिला कनि था। त जेके फ़ैसिला कया विया सिंध जे वॾे वज़ीर जी मुशावरती टीम या माहिरनि जी टीम सां मिली करे सिंध सरकार पारां, उहे फ़ैसिला केतिरो नुक़सानदेह थिया, ख़ासि करे मुख़्तलिफ़ जायुनि ते कट हणण जे हवाले सां या केन शाह खे जीअं ॿोड़ियो वियो त तमामु घणी तनक़ीद पिणु थी। जी बिल्कुलु, कंहिंखे बि आइनी माहिर थियण जी का ज़रूरत न आहे, न आपाशी माहिर जी। हिकिड़ो सहाफ़ी जेको आहे उहो पंहिंजे सहाफ़ती जेको आहे रिपोर्टिंग ऐं ऑब्ज़र्वेशन उनजे आधार ते ॻाल्हाईंदो। उहो जेकॾहिं लेखारी आहे उन वटि डेटा ऐं अंग अखर मौजूदु आहिनि। 2010 जी बोर्ड ते कंहिं माण्हू सर्वे कयो आहे, को दरियाहनि जे वाकरनि ते ॻाल्हाए थो, कंहिं डिज़ास्टर खे ऐं रिलीफ जे कम खे कयो आहे, त उहे माण्हू ज़ाहिर आहे सोसाइटी में इनपुट ॾींदा ऐं सॼो जेका नैरेटिव मुंहिंजे ख़्याल में ठहे थो उन्हनि माण्हुनि जी शइ। त उहे जेके उहा तनक़ीद सोशल मीडिया ते या जेका पॉपुलर मीडिया ते उहा त मैटर नथी करे, जंहिंजे पुठियां को बि अंग अखर कोन्हे को ऐं सिर्फ़ु बिलो द बेल था या गैर पार्लियामेंट ॿोली ॻाल्हाए थी वञे, उनजो को काथो त हुजण ई न घुरिजे। न वरी अहिड़ी जेका ख़ल्क आहे, न अहिड़ा ऑब्ज़र्वर उन्हनि खे रोके ई सघिजे थो। जेका तनक़ीद जंहिंमें मवाद आहे, मैटर आहे ऐं जंहिंमें वज़न आहे, उनखे त ॾिसबो न। असां नथा चऊं त जेको आहे हिननि ग़लति फ़ैसिला
कया हूंदा ब्लंडर कयो हूंदो पर असेसमेंट हूंदी न जॾहिं क्लाइमेट चेंज मिनिस्ट्री चए पई जॾहिं मौसमियात खातो पियो चए ऐं ग्लोबली इहे वार्निंग हुयूं त क्लाइमेट चेंज करे तमामु घणियूं बरसातूं थींदियूं त पहिरें फेज़ में जॾहिं मंसूर में जेको पाणी आयो हो मंसूर ख़ाली ई न था अॻु में त सॼी सिंध में सोप जूं रड़ियूं पई थियूं केनाल में पाणी कोन हो बदीन ऐं इहे जेके हेठां इलाइक़ा आहिनि जूं शाखूं बंदि थी वियूं दादू लाड़काऊं हिते जेको सारियाल जो फ़सुलु थींदो आहे राइस केनाल ऐं दादू केनाल जी शाखूं मुकमल तौरु बंदि थियूं सिंध में एहतिजाज ते थिया पाणी लाइ इन बरसाति खां सिर्फ़ु 15 ॾींहं अॻु जेका सूरत हाल हुई उहा सोप वारी हुई त हिननि वटि असेसमेंट हुजणु घुरिजे आहे एज़ अ हुकूमत इदारो इरिगेशन डिपार्टमेंट ऐं लाइन डिपार्टमेंट उनखे ख़बर हुजणु घुरिजे आहे त बलूचिस्तान मां जेको पाणी ईंदो आहे हर साल उन जो क्वांटम हाणे तमामु घणो हूंदो छाकाणि जो बलूचिस्तान जे उन्हनि इलाइक़नि में बरसाति थी आहे मानसून जी ऐं जेके थधा इलाइक़ा आहिनि कोटा समेत जिते तारीख़ में अॻु में कॾहिं बि बरसाति न थी आहे त इहा ज़िमेवारी कंहिं आइनी माहिर जी कंहिं सहाफ़ी जी या कंहिं ॿिए माण्हू जी तर्जनिकार जी या तव्हां जहिड़े एंकर जी त न आहे इहा त इरिगेशन डिपार्टमेंट जी हुनजे माहिरनि जी उन्हनि जी आहे त असेस कनि त कहिड़े पासे खां केतिरो पाणी बलूचिस्तान जे पाणी खे तमामु घणो अंडर एस्टिमेट कयो खैरपुर नाथन शाह मेड़ दादू जीअं बान मंसूर खे जेको थ्रेट आयो आहे उहो दरिया जे पाणी बरसाति जे पाणी त न ॾिनो आहे उन सॼे बलूचिस्तान जी जेका नाड़ी दरिया आहे बोलान दरिया आहे या कोए सुलेमान जो जेको पाणी आहे उन ॾिनो आहे उहो तमामु घणो अनप्रेसिडेंटेड आयो आहे एतिरो पाणी आयो आहे जो हिननि कातो ई न करे सघिया आहिनि प्रॉपरली मंसूर खे हिननि खे पहिरें फेज़ में ख़ाली करिणो इहो वाइस डिसीजन खे करणु घुरिजे आहे ख़बर ई हिननि खे बरसाति डिघी हलंदी इवन सेप्टेंबर ताईं फोरकास्ट थी त मंसूर खे एॾो डंप करणु 124 फुटनि जी डेंजरस लेवल हाईली डेंजरस लेवल ते आणण खां पोइ घटि ॾियण जी जेको मंतक हो उहो वॾो पाण ॿुधाए त कहिड़े लाजिक पिया अथई कहिड़ा उहे माहिर आहे जेके रिटेन कयूं वेठा असां त आम माण्हू तौरु ॾिसंदासीं त आम अखियुनि सां जेको असांजी विज़डम आहे नज़र अचे थो उनते ज़ाहिर आहे माण्हू ॻाल्हाईंदा ठीकु जावेद साहब इहो ॿुधाइजो त वफ़ाक़ खां हाणे शिकायत केतिरी जेका आहे सा बहितर इन सूरत हाल में गॾियल इतिहादी हुकूमत आहे वॾो वज़ीर इहा शिकायत कंदे नज़र आयो त वफ़ाक़ वटि खां उन्हनि खे जेके पैसा आहिनि मिलणा उहे अञा ताईं न मिली सघिया आहिनि या NDMA जे हवाले सां जेके वॾे वज़ीर ॻाल्हि कई त असांखे डायरेक्ट इमदाद नथी मिले NDMA ज़रिए मिले थी जेके फिगर्स जे वॾे वज़ीर ॿुधाए त असांखे हेतिरनि तिरपालनि या हेतिरनि ख़ैमनि जी ज़रूरत आहे हंगामी बुनियादनि ते जॾहिं जहाज़नि जा जहाज़ भरिजी करे इमदाद आई आहे त छा NDMA हंगामी तौर ते फौरी इहे सभु शयूं सूबनि जी डिमांड मूजिबि रिलीज़ करण जो पाबंद न आहे मुकमल तौर ते पाबंद आहे NDMA जो कम ई इहो आहे न डिज़ास्टर में जेको इदारो स्पॉन्टेनियसली तेज़ी सां फुर्ती सां पंहिंजो सॼो जेको मैन पावर ऐं सलाहियतूं इस्तेमालु करे सूबाई इदारो हुजे या नेशनल इदारो हुजे कमु न कंदो त उन खां पोइ हुनजी को ज़िम्मेवारी आहे हुजण जो जवाबु कहिड़ो थो रहे नंबर ॿियो इहो आहे त इहे ॻाल्हियूं जेके आहिनि NDMA वफ़ाक़ी हुकूमत इमदाद न थी थिए इहे एक्सक्यूज़िस बि हिकिड़े ड्रिगे मुदे ताईं नथा जेके आहिनि उहे इस्तेमालु करे सघजनि इन्हनि बहाननि खे छाकाणि त पीपुल्स पार्टी उन इत्तेहादी सरकार जो हिसो आहे ऐं जो ॿाहिरां जेका एड अचे थी पई बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु वज़ीर ख़ारजा आहे उन्हनि सॼी इमदाद ते उनजी नज़र आहे बल्कि उनजे जेको वज़ारत आहे उनजे कोऑर्डिनेशन सां उनजे होमवर्क सां राब्तनि सां उहा इमदाद अचे थी उनजी सॼी असेसमेंट आहे त ज़ाहिर आहे उनजी विरासत जेका आहे उहा त ख़ालिसतन वफ़ाक़ी सूबाई हुकूमत जी ज़िम्मेवारी आहे न केतिरो अर्सो तव्हां इहे ब्लेम गेम हणंदव त फलाणे हंधा इमदाद नथी मिले या फलाणा इदारा कंदा हा ट्रांसपेरेंसी जो जेको इशू आहे जिते हिन ते घणी तनक़ीद थिए थी ऐं डपु बि आहे त शायदि इन विरासत में ही विक्टम न थी वञनि हिकु दफ़ो ॿीहर हिन सॼी तनक़ीद जा छाकाणि जो कमज़ोर जेको आहे विकेट ते था खेॾनि पिया त इन मामले खे उन्हनि खे ट्रांसपेरेंट बणाइणु घुरिजे ऐं कमेटियूं जोड़णु घुरिजनि ज़िलई सतह ते सूबाई सतह ते इंगेज कनि सॼी सोसाइटी खे क्रेडिबल जेके माण्हू आहिनि उहे सरकार सां कमु कनि इहा जेका डिमांड अचे पई सोसाइटी मां मूं अॻु बि हिकु दफ़ो अर्ज़ु कयो त जेका सरकारूं इमदाद न विरहाइनि या उन्हनि खे इमदाद न ॾिनी वञे जेका बि पॉलिटिकल पार्टी जेको ग्रुप या फर्द इहो मुतालबो करे पियो इहो अक़ली बुनियादनि ते कोन्हे को छाकाणि त दुनिया में अफ्रीका जो कमज़ोर तरीन मुल्क हुजे या अमेरिका हुजे उते कंहिं बि निजी इदारे कंहिं बि तंज़ीम वटि एॾी कैपेसिटी न हूंदी आहे जो लखे करोड़े माण्हुनि में इमदाद जेका डिस्पर्स थी करे वरी उन्हनि जी मॉनिटरिंग करे उनजो हिसाब किताब बि रखे ऐं जेको आहे अमन अमान जी जेका सूरत हाल पैदा थींदी उनखे इहो ख़ालिसतन हुकूमतुनि ऐं रियासतनि जो कमु आहे इन करे इहो मुतालबो ई नाजाइज़ आहे हा जाइज़ मुतालबो इहो आहे त जेका बि इमदाद मिले थी उनजे पाई जी मॉनिटरिंग करणु घुरिजे सरकार मथां प्रेशर हुजणु घुरिजे मीडिया जो सिविल सोसाइटी जो ऐं जेके वॉचडॉग इदारा आहिनि फेडरल आहिनि या प्रोविंशियल आहिनि उहे पंहिंजूं अखियूं खोलनि ऐं ॾिसनि ऐं ट्रांसपेरेंसी जी रिपोर्ट हुजणु घुरिजे जेको कुझु विरहाइनि था
उन्हनि जे इलाइक़नि वाइज़ डिप्टी कमिश्नर जी रिपोर्टनि जी सर्टिफाइड थियल उहे जेके आहिनि डेटा ऐं उतां जा जेके सिविल सोसाइटी आहे उन्हनि जी का एक्नॉलेज हुजणु घुरिजे त पोइ हिन में कहिड़ी का तकलीफ़ आहे मज़ाइको आहे त जेका बि ॾींदा त उनखे एक्सपीडाइट कनि ऐं ट्रांसपेरेंसी कनि त जेको मुस्तहिक माण्हू आहिनि हुन ते पहुची वेंदो। मुंहिंजे ख़्याल में कुझु पॉज़िटिव शयूं हिननि मायूसी बावजूदि थियूं आहिनि जहिड़े नमूने सां वर्ल्ड बैंक सां 20 लख घर ठाहिण जी जेका इंगेजमेंट कई आहे सिंध सरकार तरफ़ां इहो तमामु घणो पॉज़िटिव आहे। ऐं इहे जेकॾहिं अहिड़ा घर जेके मुस्तक़बिल जे ॿोॾुनि खां ऐं जेके डिज़ास्टरनि खां बचाइण जा ऐं ख़ुदि टेम्परेचर मेंटेन करण जा हूंदा जीअं ज़ियारत जे सिलसिले में वर्ल्ड बैंक ॿियनि इदारा करे ॾिना त मुंहिंजे ख़्याल में इहो वॾो माइल स्टोन हूंदो ऐं सिंध जे जेके ॻोठ आहिनि कचा उन्हनि जी जेका आहिनि शिकिलूं बदिलजी वेंदियूं ऐं हिकिड़ो जेको आहे सो असां हिकिड़ो क़दम अॻिते हूंदासीं पंहिंजे मॉडर्नाइज़ेशन में जेकॾहिं अहिड़ियुनि शयुनि खे ई इंश्योर करे था वञूं। वॾी महिरबानी जावेद साहब, तव्हां पंहिंजो मौक़िफ़ ॾियण जे लाइ असांखे प्रोग्राम में जॉइन कयो। नाज़रीन, जावेद लांघा साहब सां गॾु हुनजो चवणु हो त यकीनन सिंध सरकार जी ज़िम्मेदारी आहे, ग़फ़लत आहे, तमामु हल्को इन मामले खे वरितो वियो। मामूल खां वधीक जेकॾहिं बरसातूं थियूं त इन्हनि खे ख़बर हुजणु घुरिजे हा त मंछर खे अॻुवाट ख़ाली करण जी ज़रूरत आहे। मथां खां जेको पाणी आयो बलूचिस्तान खां, उन पाणी जो प्रेशर तमामु घणो हो जंहिंजे करे सूरत हाल तमामु घणी ख़राब थी। हिन वक़्तु बि जेके इदारा आहिनि जिन खे इमदाद मिली रही आहे, चाहे उहे डिज़ास्टर मैनेजमेंट जे हवाले सां NDA में हुजे या PDA में हुजे, ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त क्विक रिस्पॉन्स कनि ऐं जेके बि सूबनि जे पारां डिमांड्स रखियूं थियूं वञनि माण्हुनि खे रिलीफ पहुचाइण जे हवाले सां, जेके शयूं घुर्बल आहिनि उहे फौरी तौर ते रिलीज़ कयूं वञनि, छो त सूरत हाल ग्राउंड ते तमामु घणी ख़राब आहे। माण्हुनि पारां जंहिं तरह जी पहिरें फेज़ में पंहिंजी फ्रस्ट्रेशन कढी वई उहा बि कंहिंखां ॻुझी न आहे। सिंध हुकूमत ते हिन वक़्तु तमामु ॻरी ज़िम्मेदारी इन करे बि आहे जो सिंध सरकार जो ही को पहिरियों न ॿियो न बल्कि टियों टेन्यूअर आहे जंहिंमें सिंध जे माण्हुनि पारां लाॻीतो वोट करे पीपुल्स पार्टी खे हुकूमत में आंदो वियो आहे। इन करे माण्हुनि जूं शिकायतूं जाइज़ आहिनि। सिंध में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उन में पीपुल्स पार्टी खां माण्हुनि खे तमामु घणियूं नाराज़गियूं आहिनि। सिंध में बदतरीन सूरत हाल इन करे बि आहे जो जेके फोकल पर्सन या जेके चूंडियल नुमाइंदा उहे असांखे किथे बि नज़र न आया। मुख़्तलिफ़ इलाइक़नि में माण्हुनि जूं शिकायतूं रहियूं त चूंडियल नुमाइंदा उन्हनि सां राब्ते में नथा अचनि, उन्हनि जी सार नथा लहनि ऐं जेको सामान विरहायो थो वञे खाध खुराक जे हवाले सां, मच्छरदानियुनि या ख़ैमनि जे हवाले सां, उन्हनि में पिणु का बि ट्रांसपेरेंसी ॾिसण में न नज़र आई। ऐं केतिरनि हंधनि ते इहे पिणु शिकायतूं पिणु मिलियूं त इहो जेको सामान आहे पंहिंजा नवाज़ी तौरु विरहायो थो वञे या ज़िलई उहिदेदारनि खे ॾिनो थो वञे, उहे वरी मनपसंदि माण्हुनि ताईं इन सामान खे पहुचाइनि था या वरी केतिरनि ई बंगलनि ते छापा हणी करे इन तरह जो सामान पिणु बरामद करायो वियो, जेके पिणु हुकूमती कारकर्दगी ते सवाल या निशान बणियल आहिनि। अॼोके प्रोग्राम में एतिरो ई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाहिद।